जी नाज़रीन, ईद स्पेशल ट्रांसमिशन में एक भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भली कार ऐं धरती टीवी जी जेका सथ आहे, असांजा नौजवान जेके एंकर आहिनि, रिपोर्टर आहिनि, उहे असां सां गॾु मौजूदु आहिनि। सो उन्हनि जो हींअर ताईं जो जेको तजुर्बो आहे उन मां कुझु सिखण जी असीं बि कोशिशि कयूं पिया ऐं असां जेके ॾिसंदड़ आहिनि नौजवान ख़ासि तौर ते जेके इन फील्ड सां दिलचस्पी रखनि था उन्हनि जे लाइ बि। सो सभिनी दोस्तनि पंहिंजो तजुर्बो ॿुधायो। अब्दुल्ला भाउ, अव्हां बि ॿुधायो त कीअं अचणु थियो इन फील्ड में ऐं केतिरा मुतमिन आहियो अव्हां हींअर? बिल्कुलु हिकु वॾो सहाफ़ी कंबर शिदागुड़ी में रहियो आहे ऐं उहो सहाफ़ी सिर्फ़ु रिपोर्टिंग हद ताईं न हुओ, जाखोड़ी हुयो। बिल्कुलु। ऐं डॉक्यूमेंटरियूं वॾियूं हलंदियूं। सो 7वीं जे क्लास में मूंखे हुन पाण सां गॾु विहारियो। पोइ लिखंदो मूंखे ॿुधाईंदो, मां लिखंदो हुउमि सिंधी में ख़बर। उन खां पोइ असां कुते जी क़बर जी डॉक्यूमेंट्री ठाहीसीं। मुंहिंजे ख़्याल में पहिरियों दफ़ा सिंधी मीडिया ते उहा असांजे सही। वरी वियासीं जलमक्सी तारीख़ जे आइने में। पोइ इन फील्ड में जेकॾहिं वियासीं उते असां ॾिठो त हीअ त वरी ऐं ॿियो मूंखे ख़ासि तौर ते जोग्राफिकली जेके इलाइक़ा आहिनि या कुझु उहे अट्रैक्ट कंदा हुया। सही। तारीख़ अट्रैक्ट कंदी हुई। पोइ मुंहिंजी ख़्वाहिश थी त मां बि लिखां। सही। पोइ मुंहिंजो पहिरियों जेको आर्टिकल हुयो या आर्टिकल पीस हिकिड़ो अहिड़ो लॻो, उहो सिंधु डाइजेस्ट हिकिड़ो मैगज़ीन ईंदो हुयो, इब्रत वारनि जो शायदि हूंदो। उहो मूंखे ॾाढो अट्रैक्ट कयईं, मुंहिंजो ख़्वाहिश थी त मां इन खे अॻिते कंटिन्यू कयां। पोइ मुंहिंजे नाने बाबा जेको असांखे पालियो बि उन चयो त तव्हां पहिरियों जर्नलिज़म कयो। उन टाइम जर्नलिज़म थींदी, वरी जॾहिं मां एडमिशन थी त पोइ इहो मंज़र भाउ जीअं ॿुधायो त मास कम्युनिकेशन में मुंहिंजी फस्ट चॉइस मास कम्युनिकेशन हुई, सेकेंड चॉइस LLB। पहिरियों मूंखे LLB मिली आहे, उनखे वरी मां एप्लीकेशन ॾेई करे चेंज कराए मास कम्युनिकेशन खई आहे। ऐं मां वॾे शौक़ सां मास कम्युनिकेशन में वियुमि ऐं उते फील्ड में उते जेको असां उते उन टाइम ई फस्ट ईयर में ई मां इंटर्नशिप कयमि PTV ते, उते रेडियो पाकिस्तान ते सेकेंड ईयर में। पोइ मुख़्तलिफ़ इदारनि में वियासीं। त मुंहिंजो जेको असल में अचण जो सॼो उत्साह हुयो, जेको मुंहिंजो इनकरेज उहो मुंहिंजो नानो हुयो कामरेड वली। असां उन्हनि सां गॾु कमु कयो, नो डाउट तमामु महिनती जर्नलिस्ट। ऐं हुनजे वॾे हिकिड़े ॾिसो कंहिं जागीरदार सिस्टम आहे असां वटि, उन माहौल में रही करे उन हिकिड़ो इशूज़ जेके उतां जा हाईलाइट कया, उन में आम माण्हू जे जेके उते अचनि पिया पहुचनि पिया, मसइला हल थियनि पिया, या पुलिस जी ज़्यादती तव्हां ॾिसो था पिया त हर शहर में थिए थी पई, उते बि ईअं आम माण्हू जेके ईंदा त पोइ पुलिस ॾिसंदासीं त पुलिस साफ़ लवाईंदी रिजंदी। ऐं पोइ असांजी नेचर हूंदी, तबियत हूंदी त माना जेकॾहिं हुनखे इंसाफ़ थींदो त ख़ुशी थींदी। पोइ असांजी ख़्वाहिश इहा आहे, जीअं सिंधी यूनिवर्सिटी में एडमिशन थी वई, मास कम्युनिकेशन असां वरी एप्लीकेशन ॾेई करे चेंज कराए मास कम्युनिकेशन में एडमिशन वरिती। त जीअं मंज़र ॿुधाए पियो त हिन जो को इतफ़ाक़ी उते अचणु थियो। पोइ ख़बर न आहे मंज़र छो एप्लीकेशन ॾेई करे पंहिंजो वापसि डिपार्टमेंट चेंज न कराई। बाक़ी असां बि मंज़र खे ॾिठोसीं त मंज़र टोपी पातल हूंदी हुअसि, मौलवियुनि वारी, कुर्तो हूंदो हुअसि। 4 साल जे सॼे 4 साल जे पीरियड में असां मंज़र जे करे जींस पाईंदे न ॾिठोसीं। सही। ऐं असां चवंदा हुआसीं त तूं मीडिया में छो आयो, तूं तबलीग वबलीग कर या इस्लामियात वठी ॿियो को वटि। हीउ पाण चवंदो त यार मूंखे सम्झ में नथी अचे। सो काफ़ी दोस्त एक्सीडेंटली अचे विया हुया, पर मुंहिंजी पंहिंजी पहिरीं ख़्वाहिश थी ऐं पहिरीं जेकी चॉइस हुई। उनखां पोइ कंटिन्यू कयोसीं, फील्ड में वियासीं ऐं जीअं पास आउट थियासीं इदारनि में कंटिन्यू आहियूं। सो इहा असांजी शुरूआत हुई। अट्रैक्शन जो जेको मुंहिंजो हुयो मीडिया में अचण जो ऐं सहाफ़त में, उहो सिर्फ़ु मुंहिंजो नाना आहियो। ऐं मां पाण दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां त जीअं अक्सर दोस्त ईअं चवंदा आहिनि हादसाती तौर ते आयासीं, त मां बि ॿुधाईंदो त न, मां पूरी प्लानिंग सां आयुसि। बिल्कुलु। ऐं इहो तय करे आयुसि त मूंखे सहाफ़ी ई थियणो आहे। ऐं जेको माण्हू अञा प्लानिंग सां अचे थो न, उनखे ख़बर आहे त मुंहिंजो मक़सदु छा आहे, छो पियो अचां, पोइ कॾहिं माना उहो गिल्ट बि फील कोन थींदो आहे त कोई यार मूं ग़लति चॉइस कई। ज़ाहिर आहे ज़िंदगी आहे, ज़िंदगी में बि खोड़ लाहा चढ़ाईंदा आहिनि, इन फील्ड में बि आया आहिनि, पर चवंदा आहिनि न, छो मुंहिंजी चॉइस रही आहे ऐं स्टिल माना हिकिड़ो इश्क जी हद ताईं। सो इन करे सो बिल्कुलु स्टिल इश्क जी हद ताईं मैगज़ीननि में लिखणु 2003 में माना बाक़ाइदा जी सहाफ़त जॉइन कई, हैदराबाद में अचणु थियो मुंहिंजो। उनखां पहिरीं असां नंढिड़ो शहर आहे खिप्रो सिटी, उतां असां पंहिंजे हिकिड़ी मैगज़ीन जी शुरूआति कईसीं। लिखण त मूं हाई स्कूल जे दौर खां शुरू कयो, ॿारनि मैगज़ीननि में गुलफुल, गुलड़ा, ॿारनि जी दुनिया, रोशन दुनिया टंडे जाम मां निकिरंदो हो, उन में लिखी लिखी ऐं पोइ वरी सोचियोसीं पंहिंजो मैगज़ीन कढिजे। ऐं का ख़बर कोन हूंदी त उनजी कास्ट केतिरी थींदी, कीअं थींदो। पोइ उते मटीरियल गॾु कंदा हुआसीं। खिपरे में हिकिड़ी नंढड़ी ऑफिस ठाहीसीं, माना ड्यूरिंग स्टूडेंट लाइफ, माना पोइ कटो पूरो जो थींदो आहे न हिकिड़ो, हिन जो पेपरनि जो भरे मवाद खणी ईंदासीं गाॾी खाते में। उते आकाश प्रिंटिंग प्रेस हाकिम लगारी हूंदो, पोइ उनखां कंपोज़ कराईंदा हुआसीं। अयूब गुल हैदराबाद में रहंदो, सिंधु मैगज़ीन में कमु कंदो, साईं हफ़ीज़ कुंभर, पोइ वरी एडिटिंग इन्हनि खां कराईंदा हुआसीं। असांखे एतिरी ॼाण न हूंदी आहे, वॾो हिकिड़ो प्रोसेस। वरी जॾहिं उहो मैगज़ीन छपिजी आयो पहिरियों दफ़ा, पहिरीं हुनजी कापी आई, 3 माही असां कढियोसीं 3 महीननि में।
उहो जॾहिं वेन मां अची माना उते लाथा माना ख़ुशी जी इंतिहा न हुई। हिकिड़े दोस्त मूंखां पुछियो पियो न SLF जी शुरूआति कीअं थी, त मुंहिंजो शायदि उनजे पुठियां उहो जेको असां मैगज़ीन शुरू कयो उहो हिकिड़ो तसलसल हो त न पाण कजे कुझु नओं कजे। ईअं जॾहिं थिए त तव्हां नंढी उमिरि में ई वॾा डिसीजन वठणु शुरू कयो था त पोइ ईअं थिए थो। ऐं अलहमदुलिल्लाह तीअं मां चवां थो त हींअर ताईं मुतमिन आहियूं जेको कयूं था। मंज़र अलाए छो मायूस आहे, मंज़र हाणे इन जे चकर में ईद जो ॾींहुं लॻो पियो आहे असां हिकिड़ो माना हटके टॉपिक ते ॻाल्हायूं पिया, कुझु ईद जूं ॻाल्हियूं बि थी वञनि ताकी इहो जो असांखे शुरूआति कईसीं न, मां ॿुधायो त नौजवान शॉपिंग करणु न वेंदा आहिनि। तव्हां शुरूआती मायूसी जी कई पाण बिल्कुलु बि न कंदासीं ऐं शाइर असां सां गॾु वेठो आहे, शाइरी बि ॿुधंदासीं ऐं मारी खां गाना बि ॿुधंदासीं। पर हीअ जेके मारी तव्हांजे साम्हूं हिकिड़ी शइ पई आहे, मूं इंट्रो में ॿुधायो त हिन में कुझु आहे। पहिरीं पर्ची असां चवंदा तव्हां कढो, थोरो ॾींहुं चवंदा न ॻाल्हियूं मौज़ू चेंज कयूं। बिल्कुलु तव्हां ॾिजो था त पासे में फिराए सघो था, कोई ॿियो खणे। खणो तव्हां, पढ़ंदो साम्हूं सूंदनि में छा आहे। सोनाजी ही पर्चियूं आहिनि मुख़्तलिफ़, ऐं जेका पर्ची जंहिंजे हिसे में निकिती उनखे उहो एक्ट करिणो पवंदो या उन ते अमल करिणो पवंदो। वाओ, हिन ते लिखियलु आहे त सब्ज़ी या फ्रूट खपाइण वारी एक्टिंग करे ॾेखारियो। हिननि खे ज़ाहिर आहे हर घिटी पाड़े में ईंदा आहिनि जंहिं अंदाज़ सां होको ॾींदा आहिनि। हा, बिस्मिल्लाह कयो। सोलो आहे सब्ज़ी वारो, हा बिस्मिल्लाह कयो। ख़ैर मारवी है त हिकिड़ो माना एक्ट करणु अॼुकल्ह जूं जेकी लेडीज़ आहिनि रियल में माना उहो धंधो कारोबार न रहियो आहे, न कनि या तव्हांजे लाइ जस्ट एंजॉयमेंट आहे न, ईद जो प्रोग्राम आहे, माना तजुर्बो वठे सब्ज़ी खपाइण। सही सर, मुझे एक्सपीरियंस न रहियो आहे सब्ज़ी वठण में या मां ॿुधो बि वधायो मंज़र ॾे वधायो। तव्हांखे पहिरियों दफ़ो छॾियूं था, छा लिखियलु आहे? हिन में लिखियलु आहे न्यूज़ रिपोर्टर छोकिरे खां मौसम जो हाल अहिवाल पुछे थो ऐं हू खेसि पंहिंजी दिलि जो अहिवाल ॿुधाए। हाणे मिसाल तौरु मां रिपोर्टर आहियां, मूंखे जो न्यूज़ रिपोर्टर छोकिरी आऊं थी थी वञा, तव्हां खां पुछां थो जी ॿुधायो अॼु मौसम जो अहवाल कीअं आहे, मौसम कीअं आहे ॿाहिरि, तव्हां पंहिंजे दिलि जो अहवाल ॿुधाईंदो। मौसम ॾाढो उदास आहे ऐं दिलि चवे थी अॼु जेकी मौसम हले थो पियो, मूंखे जेको सो मुंहिंजो दोस्त जेको जंहिंखे मां चाहियां थो उहो मूंसां गॾु हुजे, ऐं पोइ जेकी बरसाति हले थी ऐं इहा बरसाति हलंदी रहे जेसीं ताईं मुंहिंजो महबूब मूंसां गॾु हुजे। मां चाहियां थो तेसीं बरसाति मूंसां हमेशह गॾु हुजे। अबरे करम आज इतना बरस के वो घर जा न सके, इहा कंडीशन आहे। पर हिकिड़े सवाल में हुन सॼो दिलि जो अहवाल ॿुधाए छॾियो। असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। नेक्स्ट पर्ची कंहिं सियासतदान या सहाफ़ी जी पहिरों ॾींहुं नकुल करे ॾेखारियो। मूंखे ऑप्शन खपे त मां ॿियो जेको पर्ची कयां। अच्छा, ऑप्शन में चूज़ मां कंदुसि। न चूज़ छो, चलो तव्हां पाण कयो। इहो वठो, खिली ॾेखारियो। तव्हां खिलो न भाई, त खिलो हाणे हू एक्ट जेके फिल्मुनि वारो खिली ॾेखारणो या पंहिंजो खिली ॾेखारणो, जेको त पंहिंजो अब्दुल्ला सोलंकी जेको हिन तव्हां वटि खां निकिरी सघे खिली। मुंहिंजे घर में काफ़ी वरी मारवी खां शुरूआति कयूं जेसिताईं पर्चियूं खुटनि कोन थियूं, अमल शुरू थींदो। जेका निकिरी वई हुजे हुनखे ॿाहिरि कढंदा वञूं। छा लिखियलु आहे? मां चेंज करणु चाहींदसि जी। हाणे चेंज न थी करणु सघंदो चाहींदसि। आहे छा हिन में? पढ़ो कासाई जी अदाकारी चलो चलो ॿियो नेक्स्ट जल्दी कंदा हलो। कूड़ ॻाल्हाइण जो मुक़ाबिलो करियो। अच्छा, मंज़र ऐं तव्हां ॿई कूड़, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि चवंदो हू तव्हां खां वधीक कूड़ ॻाल्हाईंदो। इहो तमीर सिंध में सिलसिलो हूंदो, कूड़ कंहिंजे पीउ जो न आहे। हुन में लिखंदा राति ख़्वाब में ऐश्वर्या आई, लाइक दैट। मां राति काफ़ी देरि ताईं स्टडी कई आहे, इलाही। सही आहे, सुठी ॻाल्हि आहे, तव्हां स्टडी कई आहे। अच्छा, तव्हांखे ख़बर मां सुबुह खां ऑफिस आयो आहियां, तक़रीबन 9 वर बुलेटिन कयो आहे। उन खां अलावा अॼु जेको ईद जो ॾींहुं आहे, इहो बि ईद जो ॾींहुं आहे, कयां थो पियो। हिनमहिल ॾिसो तव्हां सां गॾु मां ट्रांसमिशन में बि मौजूदु आहियां। तव्हां ॿुधायो भला, तव्हां खां वधीक मां महिनत कई आहे। ऐं मंज़र तव्हांखे ख़बर आहे त मां पूरो ॾींहुं मतिलबु की राति स्टडी कई आहे, सुबुह जो वरी ऑफिस आई आहियां, मां हिनमहिल ताईं जाॻा पई। सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, तव्हांखे ख़बर मां जंहिं महिल अॼु ऑफिस अचां थो पियो त उन महिल हामिद मीर मूंखे रस्ते में मिलियो, शायदि फैसल ते। इहो तव्हांखे लिफ्ट त कोन वरितई? न सर, मां लिफ्ट इज़ी लोड कराए ॾियो। न सर, उहो बीठो हुयो पुछई बि मूंखां मंज़र किथां वेंदो आहे त हामिद मीर मूंखे मिलियो। मूंखे चए पियो यार तव्हां उहो ई जेको नसीर गुपांग सां गॾु हूंदा आहियो, और उनजे प्रोग्राम में हिकु ॿ चकर जेको अथव उहो तव्हांखे मूं ॾिठो। मुंहिंजो बिल्कुलु मां उहो ई आहियां।
मूंखे नजम सेठी ॿुधायो त तव्हां हुनखे 50 रुपया शायदि इज़ी पैसा करायो कंहिं तौर में। अच्छा तव्हां मारी कूड़ ॻाल्हाइण बि कोन थो अचे। हाणे अब तव्हां ॾिस किथे त पुॼायो हुन सां आमिन मीर मिलियो तव्हां सां। हा मां बि सुबुह जो अचां पियो न, मूंखे वसीम बादामी मिलियो पियो, चयो पियो तव्हां जेको इहो न्यूज़ एंकर आहे न मंज़र अज़ीज़, हिन जो जेको आहे सो मतिलबु ख़बरूं तमामु सुठियूं पढ़ंदो आहे। सुठी ॻाल्हि, वॾी महिरबानी वसीम बादामी जी जो मुंहिंजे नाले माना तारीफ़ चवे थो। हा अच्छा रिज़वान, तव्हांजे नाले ॿुधो आहे तव्हां वॾा फेमस थी विया हो ऐं जेको अथव उहो ARY इन्हनि में तव्हांखे मॉर्निंग शो जी ऑफर थी आहे। हाँ ऑफर तो मुझे थी पर मूं रिजेक्ट करे छॾी, फ़िलहाल टाइम ना आहे। ऑफर भी हेठी लेवल जी थी अचे। मूं सम्झो को CNN फॉक्स न्यूज़ जी ख़बर खणंदा। असां बि कूड़ ॻाल्हायूं जी साईं बिल्कुलु ॻाल्हाए। कूड़ कंदे पी ॾियारो आहे ऐं असां जेको आहे अॼु कुर्बानी कई आहे ऐं कुर्बानी खां पोइ अॼु मैडम तव्हां सुबुह जेको अटो खणी बीठा हुओ गोश्त लाइ, मां तव्हांखे ॾिठो हो पर जेको छेलो मूं पुठो हुयो उहो मूंखे ई न मिलियो। अॼु ईद जो ॾींहुं आहे। न ब्रेक त असीं वठूं ऐं ब्रेक खां पोइ वापसि अचूं था। ख़बर न आहे असांजी ॻाल्हि ॿोल्हि तव्हां कीअं थी लॻे। असां काफ़ी इंजॉय पिया कयूं, ख़ासि तौर जेका अब्दुल्ला जा टैक हुआ या हेॾां जेके कूड़ पिया ॻाल्हाइनि त कंहिंखे हामिद मीर थो मिले, कंहिंखे वसीम बादामी थो मिले। सो ॾिसूं था नेक्स्ट असांजो सेगमेंट छा आहे। तेसिताईं मां बि इंतज़ारु कयो, ब्रेक खां पोइ वरी वापसि अचूं था।